लखी गुलाम शाह वेझो हारी जदोजहद कमेटी तरफां रुक पंपिंग स्टेशन जे गैर फ़ाली ख़िलाफ़ अली खोसो, लखमी बिरोही, आशिक डोमकी, गुलाम नबी बिरोही, मंजूर खोसो ऐं ॿियनि जी अॻवानी में सखर लाड़काना रोड नए पुल बस स्टॉप ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त बिजली जी अदम दस्तियाबी सबबि रुक पंपिंग स्टेशन गैर फ़ाल बणियल आहे। रुक पंपिंग स्टेशन न हलण करे यूसी मस्ती खान, रुक अमरोड शरीफ ऐं शेरकोट जे हज़ारे एकड़ ज़मीन ॿुॾण जो ख़तरो आहे। रुक पंपिंग स्टेशन खे बिजली जो अहिड़ो फीडर मिलियल आहे जेको सिर्फ़ 8 कलाक हले थो। इन दौरान बिजली जी वोल्टेज ड्रॉप रहे थी। अॻवाननि चयो त रुक पंपिंग स्टेशन खे हंगामी तौर ते एक्सप्रेस बिजली फराहम कई वञे। रुक पंपिंग स्टेशन खे मुस्तक़िल बुनियाद ते हलाइण लाइ ईंदड़ सीज़न खां अॻु लखी ग्रिड स्टेशन खां बिजली जो सेपरेट फीडर ॾिनो वञे। जेकॾहिं असांजा मुतालबा न मञिया विया त एहतिजाजी तहरीक जारी रहंदी। पंपिंग स्टेशन के 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 पंपिंग स्टेशन के